रेवोल्यूशन रेवोल्यूशन खड़ो कलम खोलो किताब इनकलाब इनकलाब खड़ो कलम खोलो किताब इनकलाब इनकलाब धारा सिंध छॾे वञो हिंदुस्तानी मावा धारा सिंध छॾे वञो हिंदुस्तानी मावा धारा सिंध छॾे वञो हिंदुस्तानी मावा तैलीमी दारुल फोर्सिस खे निकाली ॾियो तैलीमी दारुल फोर्सिस खे निकाली ॾियो तैलीमी दारुल फोर्सिस खे निकाली ॾियो हॉस्टल्स मां फोर्सिस खे निकाली ॾियो हॉस्टल्स मां फोर्सिस खे निकाली ॾियो खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो खंबे गुम कयल शागिर्दनि ऐं क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो अनल हक आवाज़ अलस्ती कौम परस्ती कौम परस्ती वाहण वाहण वस्ती वस्ती कौम परस्ती कौम परस्ती जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी केसी मारा मारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जिंदा है तलवा जिंदा है 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 सुती सेज हुआस मुखे आह उथारियो जिन्हनि जागायास आउं न जींदी उन रे। दोस्तों साथियों, जीए सिंध, जीए रहबर सिंध साईं जी एम सैयद, जीए शागिर्द जोते जदा। हीअ असांजी 100 कलाकनि जी बुख हड़ताल कराची प्रेस क्लब ते कराची फुटपाथ ते जारी आहे। असां मुख़्तलिफ़ चार्ट ऑफ डिमांड्स आहिनि सिंध इंस्टीट्यूट काउंसिल जे प्लेटफॉर्म तां, ऐं उन में असां मुख़्तलिफ़ हर रोज़ सेक्शन हलाईंदा आहियूं। पहिरियों असां सेक्शन हलायो सिंध कराची जे तइलीमी इदारनि मां जेका फोर्सिस आहे उनखे निकाली ॾेई करे हॉस्टलूं शागिर्द खे फ़राहम कयूं हुननि। ऐं ॿिए ॾींहं ते असांजो सिंध जे तइलीमी इदार मां डोमिसाइल ते जेके बि गैर सिंधी आयल आहिनि शागिर्द उन्हनि खे उन जा डोमिसाइल रद्द करे उन्हनि खे निकाली वञे ऐं खंबे गुम कयल जेके क़ौमी शागिर्द आहिनि कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। अॼु जो जेको असांजो सेक्शन आहे उहो आहे हिरासमेंट जे ख़िलाफ़ु। जेके शागिर्दाणियूं तइलीमी इदारनि में हिरासमेंट कयूं थियूं, उन्हनि हिरासमेंट जो शिकार थियनि थियूं, उन जे ख़िलाफ़ु इन सिलसिले खे बरक़रार रखंदे, इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे त मां सिंध इंस्टीट्यूट काउंसिल जे चीफ ऑर्गेनाइज़र पियो सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द इजाज़त खे गुज़ार कंदुसि त उहो क़ौमी गीत ॿुधाए असांखे। सगो तना है संघर बुना है छिना ही ना तो छिनी न सघंदुसि। सगो तना है संघर बुना है शरीर तां खल लही न सघंदी बदन मंझां दिल कढी न सघंदुसि। सगो तना है संघर बुना है वरी वरी छोकरी थी पारत गयूर अथनि ते यकीन रख तूं। वरी वरी छोकरी थी पारत गयूर अथनि ते यकीन रख तूं। तरार कंहिंजी सही सघां थो मयार तुंहिंजी सही न सघंदुसि। सगो तना है संघर बुना है छिना ही ना तो छिनी न सघंदुसि। सगो तना है संघर बुना है लज़ीज़ खाधा हसीन हूरूं ज़रीन माड़ियूं मगर खुदाया उते बि कंहिंजो ग़ुलाम बणिजी घड़ी बि हिकिड़ी तजी न सघंदुसि। सगो तना है संघर बुना है रुसे मुसरती सॾे मसामी धिके मु धरती त पोइ कयां छा। हबीब तोखां छिजी सघां थो हबीब तोखां छिजी सघां थो ज़मीन खां मां छिजी न सघंदुसि। सगो तना है संघर बुना है
छिनाही ना तो छिनी न सघंदुसि सॻो त नाहे संगर बि नाहे। ज़बरदस्त एजाज़ ज़बरदस्त। अॻे पोइ मरां मर मरां मार्ग में मथे पोइ परियां जीअण मुंहिंजो जेॾियूं। हाणे आउं असांजी प्यारी भेण VMP जी कन्वेनर अदी सोरठ लोहार खे गुज़ारिश कंदुसि त हीअ जेका पंहिंजी समूरी एक्टिविटी थिए पई सिंध हिस्ट्री काउंसिल जे प्लेटफॉर्म तां उन ते ॻाल्हाइनि ऐं पंहिंजा ही जेके बि चार्ट ऑफ डिमांड्स रखियल आहिनि उन ते पंहिंजा ख़्याल पेश कनि। अदी सोरठ लोहार। जी सिंध जी लतीफ़ जी साईं GM से जी इंसानियत। अॼु हिन वक़्तु असीं कराची प्रेस क्लब वटि मौजूदु आहियूं। सिंध स्टूडेंट्स काउंसिल जे प्लेटफॉर्म तां जेके 4 मार्च जे हवाले सां नुक़्ता रखिया विया आहिनि उन खां अलावा शागिर्दनि में जंहिंमें कुझु पॉइंट्स इहे आहिनि त जेके बि असां जूं गर्ल्स आहिनि उन्हनि खे हिरासा कयो थो वञे। तालीमी इदारनि में जिबरी गुमशुदगी में जेके असांजा शागिर्दनि खे यूनिवर्सिटी जे अंदरि इदारनि मां बि असांजे शागिर्दनि खे खंबियो वेंदो आहे। उन खां अलावा फोर्सिस जी जेके हींअर तव्हां ॾिसंदव त हर यूनिवर्सिटी पोइ कराची हुजे जामशोरो यूनिवर्सिटी हुजे ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी में रेंजर्स आर्मी उन्हनि जा तमामु घणा मतिलबु हुते कब्ज़ा रहिया आहिनि। उन्हनि जूं जेके स्टूडेंट्स जूं जेके हॉस्टल ॾिना आहिनि उहे जेके राइश गाहियूं आहिनि हॉस्टल आहिनि उन्हनि ते उन्हनि जा कब्ज़ा लॻा पिया आहिनि। शागिर्द असांजा दरबदर आहिनि उन्हनि जूं न सहूलियतूं ॾिनी थियूं वञनि उन्हनि खे यूनिवर्सिटीज़ जे अंदरि। हालांकि जॾहिं त हॉस्टल्स जी ॻाल्हि कयूं था त जेके ठाहियूं ई शागिर्दनि जे लाइ वञनि थियूं पर उते फोर्सिस रहनि पिया ऐं उन्हनि खे कब्ज़ा ॾिना विया आहिनि। सो फौरी तौर ते उन्हनि जी बि असीं मुतालबो कयूं था हिन प्लेटफॉर्म तां त जेके बि रेंजर्स आहिनि आर्मी आहिनि या फोर्स आहे उन्हनि खे तालीमी इदारनि मां कढियो वञे। छो जो करे फोर्सिस जी जॻह असांजी सिविलियन में न आहे असांजे तालीमी इदारनि में न आहे उन्हनि जी जॻह बॉर्डर ते आहे। सो आर्मी खे ओॾां ई हुजणु घुरिजे। हिते पुलिस मौजूदु आहे सिविल इदारा मौजूदु आहिनि। सो असां शागिर्दनि में आवाम में सिविल इदारनि में असांजे शहरनि में असांजा सिंध पुलिस मौजूदु आहे। उन खां जेके बि सूबा आहिनि उन में पुलिस मौजूदु आहिनि। सो फोर्सिस आर्मी ख़ासि तौर ते उन्हनि खे पंहिंजी जॻहनि ते मोकिले छॾिजे त बहितर आहे। हिरासा करणु असां ॾिसूं रिसेंट खोड़ सारा असां वटि हादसा थियनि पिया शागिर्दियाणियूं जेके बि आहिनि पोइ मेडिकल यूनिवर्सिटी हुजे या ॿियूं यूनिवर्सिटी हुजनि। चांडका में खोड़ सारा केसिस थिया आहिनि ऐं खोड़ सारा केसिस नवाबशाह में 1-2 केसिस थी चुका आहिनि छोकिरियुनि सां। सो तालीम जिथे असांखे त उते वञनि ऐं असांजूं नियाणियूं पढ़नि शऊर हासिल कनि ऐं हिन दुनिया में हिन मुल्क में मर्दनि सां गॾु कुलो मिलाए शागिर्दियाणियुनि खे उतां जी इंतिज़ामिया या वरी उस्ताद जॾहिं उन्हनि खे हिरासा कनि था त लाज़िम आहे उहो इम्पैक्ट ॾाढो ग़लति पवे थो असांजे पेरेंट्स ते। पोइ उहे बि सोचींदा त बाबा असांजी नियाणियुनि जेकॾहिं TV ते मीडिया ते उहे शयूं अचनि थियूं त उन्हनि में ग़लति तासुर पवे थो। त असांजे हिननि नियाणियुनि सां ईअं थियो त लाज़िम ॿियूं नियाणियूं ईंदियूं त उन्हनि सां बि ईअं थी सघे थो। सो इन शइ ते कंट्रोल लाज़िम आहे। उतां जा इदारा करे सघनि था इदारा नथा कनि त हितां जी रियासत करे सघे थी। ॾिसो जॾहिं पाण सां हथ टोकी ड्रामा ठाहे करे रियासत यूनिवर्सिटियुनि जो माहौल ख़राबु कंदियूं आहिनि पोइ उन खां पोइ पाण ई हुन ते अची करे उहो पंहिंजो माहौल ठाहींदियूं आहिनि त बाबा असां माहौल खे सेट करण जे लाइ हिते आया आहियूं। पर जेकॾहिं असां वटि जेके नियाणियूं तालीम वठण जे लाइ असां वटि अचनि थियूं त छा उन ते उहे इदारा जेके आहिनि फोर्स चइजे उन्हनि खे आर्मी चइजे रियासत चइजे त छा उन्हनि ते उहे कंट्रोल नथा करे सघनि? उहे बिल्कुलु करे सघनि था पर हथ सां ई हितां जी रियासत हितां जा इदारा जेके आहिनि असांजो माहौल ख़राबु कयूं वेठा आहिनि त जीअं असांजा माण्हू पंहिंजे नंढनि इशूज़ में उते ई मुंझा पिया हुजनि उहे क़ौमी इशू जे तरफ़ न वञी सघनि। हाणे तव्हां ॾिसो त जिबरी गुमशुदगी शागिर्द जेके असांजा खमजनि था जंहिंमें इन्वॉल्व रियासत आहे सिंध हुकूमत। असां पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कयूं उतां जी हद जी हुकूमत हूंदी आहे न उहे उन्हनि सां गॾु मिली करे ईंदा आहिनि। फोर्सिस आर्मी हुजे हुन सां गॾु पुलिस गॾु हूंदी आहे ऐं जॾहिं उहे साॻाई मसइला थींदा आहिनि त असां ॻाल्हि कयूं जॾहिं असांजे ॻोठनि में वॾेरा जॾहिं रेंजर्स ते ॻाल्हि ईंदी आहे इदारनि ते ॻाल्हि ईंदी आहे उहे चवंदा आहिनि त तव्हांजा हक़ ख़ुदि जेको आहे सो
तव्हांजी हुकूमत